नाज़रीन, सांगड़ में इंतजामिया की बेध्यानी सबब शहर गंदगी के वर चढ़ी वियो आहे। गटरनि जो गंदो पानी रोडन ते अचण सबब शहरी ॾुखियाईनि खे मुंहं था। तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूदु आहे एडी कुंबर। असीं मौजूद आहियूं सांगड़ शहर की मुख्य शाहरा ते तव्हां ॾिसी सघो था त गटरनि जो जेको गंदो पानी आहे उहो उथलण करे ही मेन शाहरा आहे जेका पानी गंदे पानी की लपेट में अची वई आहे। इन जे पासे में तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुख़्तियार कार ऑफिस भी आहे। उन खां सवा तव्हांखे ॿुधाईंदो सांगड़ शहर में 12 वार्ड आहिनि, मगर गुज़िरियल 1-2 महीननि खां वठी सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर न हुअण करे सांगड़ शहर जा अक्सर इलाइक़ा गंदगी जे वर चढ़ियल आहिनि ऐं काफ़ी जेके अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते गटरनि जो गंदो पानी जेको आहे सो उछलण करे सॼो शहर गटरनि जे पानी सबब ढंढनि जो ॾेख रही रहियो आहे। हितां जा शहरी जेके आहिनि उहे तमामु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियनि पिया। हिन पासे जेके कारोबारी मर्कज़ आहिनि उन्हनि खे बि तमामु घणी दुश्वारी अचे पई। जेके माण्हू ख़रीद फ़रोख़्त लाइ अचनि था उहे पंहिंजो जेको आहे गंदे पानी मां उन्हनि खे गुज़रणो पए थो। हिननि शहरनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुन तकलीफ़ुनि खे कीअं था ॾिसनि। पानी सारा आके अभी हमारे कपड़े नमाज वाले ख़राब हो रहे हैं, बीमारियां लग रही हैं। आपको पता है कोरोना चल रही है, लेकिन हमारी बल्दिया और इंतज़ामिया बिल्कुल सोई हुई है। ये मेन रोड है शहर का, सारे सरकारी दफातर यहाँ पर है, लोग आना जाना यहाँ पर है और आप सामने देख रहे हैं किस तरह पानी ठाठे मारता हुआ समंदर है। सांगड़ जो को धणी वारस कोन्हे हिते। हाणे पाण ॾिसो ही मस्जिद में नमाज़ी जेके आंदा आहिनि, हाणे असांखे हुन रोड ते वञिणो, हिन गलियुनि मां घुमी घुमी पिया अचूं। अल्लाह जो हबीब जो वास्तो तो कुछ इन शहर जो सोचो। गली गली कचरा है और पानी खड़ा हुआ है, गलियों में गटर उबल रहे हैं और कोई इस शहर का कोई धनी वारिस ही नहीं रहा है। म्यूनसिपल कमेटी उसका कोई काम, कोई किसी किस्म का काम कहीं भी नज़र नहीं आता है कि जो है किसी गली में कोई सफाई सुथराई कराते हुए नज़र नहीं आते। शहरनि जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त गुज़िरियल 2-3 ॾींहंनि खां वठी जेका मेन शहर आहे गटर उथलण करे इहो पाणी रोड ते अची वियो आहे। उन हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो एडमिनिस्ट्रेटर सांगड़ जेको आहे म्यूनसिपल कमेटी में गुज़िरियल 2 महीननि खां मुक़ररु न थियो। उन करे सफ़ाई अमले समेत बल्दिया जा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि वक़्तनि वक़्तु एहतजाज कया। उन्हनि खे 3 महीननि खां पघारूं न मिलियूं। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एडिशनल जेको एडमिनिस्ट्रेटर जी चार्ज आहे उहा ADC 1 खे बि ॾिनी वई, ADC 2 खे बि ॾिनी वई। गुज़िरियल ॾींहुं असिस्टेंट कमिश्नर सांगड़ खे चार्ज ॾिनी वई आहे, मगर जंहिं बि ऑफिसर एडमिनिस्ट्रेटर जी चार्ज वरिती आहे उहे 2 ॾींहंनि खां पोइ चार्ज छॾे लाचारी ॾेखारे मोकल ते रवाना थिया आहिनि। सांगड़ म्यूनसिपल कमेटी जी लाॻरती सबब हितां जा शहरी जेके आहिनि उहे तमामु घणी मुश्किलातुनि खे मुंहुं